अस्सलाम वालेकुम। सभिनी शागिर्दनि खे जिन जो तालुक़ु साबिक़ा डिग्री कॉलेज दादू सां आहे ऐं उहे असां वटि एडी प्रोग्राम में इनरोल थियल आहिनि, जीअं BSc जंहिंखे चवंदा आहियूं, या BA या BCom। उन सभिनी शागिर्दनि जे लाइ ही पैगाम आहे त 19 तारीख़ ते पार्ट 2 जो BSc पार्ट 2, BA पार्ट 2, BCom पार्ट 2 या AD जेको आहे सो कॉमर्स आर्ट्स ऐं साइंस जा जेके बि प्रोग्राम आहिनि, उनजो पार्ट 2 जो जेको इम्तिहान आहे उहो 19 मई खां स्टार्ट थींदो। ऐं MA पार्ट 2 जो जेको एग्ज़ाम आहे उहे बि जेको आहे सो असां वटि 19 तारीख़ खां स्टार्ट थींदो। ईद जूं जीअं मोकलूं ख़तमु थींदियूं त उहे सभु शागिर्द जिन असां वटि पार्ट 2 में अप्लाई कयो, पंहिंजा एग्ज़ाम्स फार्म भरिया हुया, त महिरबानी करे उहे शागिर्द जेको आहे सो कॉलेज सां राब्ते में अचो। छो त थी सघे थो कुझु फार्म ईद खां पोइ असां वटि ईंदा जेके ऑब्जेक्शन में हुजनि, जिन में अगरि कांहिं शइ जी का कमी पेशी आहे त उन हवाले सां असीं उन्हनि खे शागिर्दनि खे गाइडलाइन ॾींदासीं। ऐं उन खां पोइ पार्ट 2 जो जीअं इम्तिहान असां वटि पूरो थींदो त उन सां गॾु उन जा प्रैक्टिकल बि जेके हूंदा BSc जा उहे बि कंडक्ट थींदा। त हमेशह शागिर्द पंहिंजा जेको आहे साइंस जा शागिर्द पेपर ॾेई वरी वेही रहंदा आहिनि या विसारे छॾींदा आहिनि, त उन्हनि जा प्रैक्टिकल कंडक्ट थींदा। त उन खां पोइ उन जा प्रैक्टिकल कंडक्ट थींदा ऐं इन विच में बि जेको आहे सो असां वटि बोर्ड जा इम्तिहान थियनि, ऐं बोर्ड जे इम्तिहाननि खां पोइ वरी जेको आहे यूनिवर्सिटी पार्ट 1 जो इम्तिहान कंडक्ट कराईंदी। त उहे सभु शागिर्द जेके पार्ट 2 में असां वटि इनरोल्ड आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ ही मैसेज आहे, वालिदेन जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, सिविल सोसाइटी जे लाइ, सभिनी जे लाइ, त महिरबानी कयो हफ़्तो जीअं ई मोकलूं ख़तमु थियनि ईद जूं ऐं कॉलेज असांजो रन करे, तव्हां उन ॾींहुं या ॿिए ॾींहं ते कॉलेज सां राब्ते में अचो। जेके ऑब्जेक्शन फार्म आहिनि उहे बि जेको आहे सो चेक कयो त उन्हनि मां कहिड़ा आहिनि। इवन असां त उन्हनि सभिनी खे जेको आहे सो उन्हनि जे पर्सनल नंबरनि ते मैसेज कंदासीं, पर ही पब्लिक मैसेज करण जो जेको मक़सदु इहो आहे त सोशल मीडिया जीअं त हिन दौर जो हर शागिर्द इस्तेमालु करे पियो, उन हवाले सां जेको आहे सो हू जेको आहे सो उन शइ ते पहुचण में उनखे आसानी बि थींदी। ऐं सभिनी खे एडवांस में अॼु ईद मुबारक आहे। अॼु आख़िरी रोज़ो आहे ख़ैर सां, ऐं सभिनी उन्हनि मुस्लमाननि खे जेके पूरी दुनिया जे अंदरि आहिनि, नबी साईं जा उम्मती आहिनि, उन सभिनी खे ईद जूं रोज़नि जूं खोड़ सारियूं वाधायूं मुबारकूं। पाकिस्तान ज़िंदाबाद।